यार कलीमुला मु बुधो त वडेरो यो एंग्रो मोड़ वाली जगह है न इन ते आयो है नौकरियों पे विराए हल इंटरव्यू दियूं मन पास थी वञूं वठूं नौकरी हले कलीमुला हाण वञ तू इंटरव्यू ॾेई आ पो तो आऊं वञा ठीक है आऊं ॾेई अचां थो हां सही है वडेरा मुंह ॿुधो आहे त तूं नौकरियूं पे विराई हाँ इंटरव्यू ॾियण आई है हा बाबा तू हेॾो इट जेॾो तोखा थींदा 3 सुवाल पुछां थो उनजो जवाब ॾियणो पवंदो हा पंहिंजो ज़िलो कहिड़ो है थर पारकर सूबो कहिड़ो है सिंध मुल्क जो वज़ीर आज़म केरु है शहबाज शरीफ पुट तो जा सुवाल थी विया हाणे वञी सघे थो पास त थी वियसि न ॾिसंदासीं हिन ॻाल्हि खे कलीमुला अची इंटरव्यू ॾेई आए हा अच्छा पास थी ने हा हाँ। 3 साल 3 सही ॿुधायो 3 सवाल 3 सही हाँ। अच्छा जवाब ॿुधाए आऊं बि वञा इंटरव्यू ॾेई अचां हिकिड़ो आहे सवाल पहिरीं सवाल जो जवाब छा आहे थर पारकर अच्छा ॿिए जो ॿिए जो सिंध अच्छा टे जो जो शहबाज शरीफ अच्छा हाँ मने ही जवाब आहिनि टई हाँ ठीक आहे हाणे तू हिते बीह आऊं इंटरव्यू ॾेई अचां ठीक ओके अस्सलाम वालेकुम वरेरा साहब खुश हैं खैर खैर इंटरव्यू ॾियण आई है हाँ इंटरव्यू अरे मन का नौकरी मिले अल्लाह करे पुट तोखा 3 सुवाल थींदा हाँ वरेरा साहब पूछो ज़िलो कहिड़ो है पंहिंजो थर पारकर सूबो छा आहे सिंध मुंहिंजे बाबे जो नालो छा आहे शहबाज शरीफ